अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। निगड़ी में मीर गुलाम हैदर टालपुर टाउन जो रहवासी प्राइमरी उस्ताद मोहम्मद अमीन दायो हैस्को वापडा निगड़ी जे ज़ुल्मन खां तंग थी प्रेस क्लब अॻियां साफ़िन अॻियां दाह ॾींदे चयो त आउं पंहिंजे घर में बिजली सां गॾु सोलर सिस्टम पिणु इस्तेमालु करे रहियो आहियां। मुंहिंजी शराफ़त जो फ़ाइदो वठंदे हैस्को वापडा निगड़ी जा अमलदार गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बिना सबब जे मूंखे डिटेक्शन ऐं ओवर रेडिंग बिल मोकिले मूंखे तंग करे रहिया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर गफ़ारिन जी ख़बर मूजिबि वापदा अमलदार अमीर हसन काइम खानी ऐं असलम जे चवण ते जावेद नाले वापदा मुलाज़िम मुंहिंजो मीटर ऐं तार लाहे पाण सां गॾु खणी वियो आहे। उन वफ़ाक़ी वज़ीर बिजली चीफ ऑफ हैस्को ऐं ॿियनि वसवारनि खे इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।